असां वटि जेको तमामु घटि रेशो पास थिए थो, उनजी मेन वजह इहा हूंदी आहे, सभ खां पहिरीं लैक ऑफ गाइडेंस हूंदी आहे। जेके कैंडिडेट तयारी कंदा आहिनि उन वीचारनि खे प्रॉपरली गाइडेंस या रहनुमाई न हूंदी आहे त असांखे छा पढ़णो आहे, कीअं पढ़णो आहे। ऐं सेकेंडली इन एग्ज़ाम जी जेका नेचर आहे, अप्रोच आहे, उनखे अंडरस्टैंड करण में काफ़ी जेके कैंडिडेट्स आहिनि उहे नाकाम थी वेंदा आहिनि। हिन एग्ज़ाम जी जेका नेचर आहे या अप्रोच आहे उहा कहिड़े क़िस्म जी अप्रोच आहे। हिन एग्ज़ाम जी जेका अप्रोच हूंदी आहे उहा मोस्टली ब्यूरोक्रेटिक अप्रोच जज कई वेंदी आहे, प्रॉब्लम सॉल्विंग नेचर जज कई वेंदी आहे। उन खां पोइ काफ़ी जेको आहे ऑप्टिमिस्टिक यानी पॉजिटिव रहणो पवंदो आहे। काफ़ी इशू बेस्ड क्वेश्चन्स ईंदा आहिनि, उन में जेका मेनली जेका अप्रोच आहे उहा प्रॉब्लम सॉल्विंग नेचर वारी अप्रोच ऐं प्रॉब्लम सॉल्विंग नेचर जेका आहे उन ते तमामु फोकस हूंदो आहे। टी जेका अहम ॻाल्हि आहे उहा अंग्रेज़ी जे बारे में आहे, यानी अंग्रेज़ी लिखणु ऐं पढ़णु। जेसिताईं अंग्रेज़ी सही माना में लिखी कोन सघंदा, सभ खां पहिरीं जेको इशू थिए थो उहो इंग्लिश में थिए थो। इंग्लिश तव्हां ॾिसो हूंदो त जेको ज़्यादातर रेशो फेल थिए थो असांजी CSS या कॉम्पिटिटिव एग्ज़ाम आहे उन में इंग्लिश लैंग्वेज जो आहे। कंहिं स्कॉलर पंहिंजो लिखियो आहे कि इंग्लिश लैंग्वेज डिसाइड्स द फेट ऑफ मिलियंस इन पाकिस्तान। त उन में इहो आहे कि असांजी ऑफिशियल लैंग्वेज आहे ऐं उन में काफ़ी जेके मसइला थियनि था उहे अंग्रेज़ी लिखण ऐं पढ़ण जा अचनि था, त यानी असां सही माना में अंग्रेज़ी न लिखी सघंदा आहियूं। जॾहिं एग्ज़ामिनर उहो पेपर चेक कंदो आहे, ॾिसंदो आहे कि even a candidate can't write a single paragraph correctly, how he will read a province or district. That is why this is the main reason.